रोमान ऐं नताशा एॾो ज़ोर छो पिया भरीनि? मां सभु सम्झां थी। इहो ख़्यालु रोमान जो न, इहा सॼी शैतानगिरी नताशा जी आहे। पर नताशा ईअं छो पई करे? उहा चाहे थी त हुनजी नंढी भेण हिन घर में अचे, कि ॿई भेनरूं गॾिजी हिन घर ते हुकुमरानी कनि। ॿियो को रस्तो नाहे सिवाइ इन जे त जेकॾहिं आंटी राज़ी थी त मां सम्झां थी त उहो इहो कमु करे थी सघे। आंटी ही मंज़र खे राज़ी करे थी सघे रोमाना सां शादी करण जे लाइ। ऐं जेकॾहिं भाॼाई राज़ी नथी पवे त पोइ असां को ॿियो रस्तो इख्तियार कंदासीं। मां मंज़र जे लाइ परेशान न आहियां, मां त तुंहिंजे लाइ परेशान आहियां। मंज़र जे घर में जंहिं मसइले मुंहुं कढियो आहे, किथे ईअं न थिए त उन मसइले जे करे तुंहिंजी शादी लेट थी वञे। एतिरी त निभागी आहियां मां, जो मुसीबतनि जो बांसे मींहं वांगुरु अचे वरायो आहे मूंखे। चरी ईअं न ई चइबो, को बि इंसान निभागो न आहे हूंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।